नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे ठरी मिरवा में ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवा में शागिर्दनि सां बदफ़ैली कंदड़ रिटायर उस्ताद सारंग शर खे कुंभ पुलिस पारां गिरफ़्तार करण जी दावा कई वई है। कुंभ पुलिस जो चवणु आहे त शागिर्द सां बदफ़ैली जी वीडियो वायरल थियण बाद जवाबदार सारंग शर खे गुम थी वियो हो, जंहिंखे खैरपुर मां गिरफ़्तार कयो वियो आहे। जवाबदार ते ज़्यादती जा 2 धारदार केस दाख़िल कराया विया आहिनि। रिटायर उस्ताद पारां शागिर्दनि सां ज़्यादती वारी वीडियो वायरल थियण बाद सियासी समाजी धुरियुनि एहतजाज मुज़ाहिरो कंदे जवाबदार खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो। प्रिवेंशन एक्ट 2016 उहो बि हिन में मां डायरेक्शन ॾिनियूं आहिनि त उहो बि सेक्शन इंक्लूड कयो वञे ऐं दहशतगर्दी जे हवाले सां जेको पैनिक फैलियो उहो बि सेक्शन इन ई FIR में इज़ाद हुनजो थींदो, उहो बि इंक्लूड कयो वेंदो। बिल्कुलु दहशतगर्दी तहत असां केस इंशाल्लाह चालान कंदासीं। खरी मिरवा माण्हुनि में थोरो इन इशू खां पोइ ॾाढो ताव पखिड़ियल आहे, तव्हां उन्हनि जे लाइ कानून जे तरफ़ां कहिड़ो मैसेज ॾींदो? कानून बिल्कुलु हरकत में आहे। जिथे बि जुर्म थींदो असां उते फ़ौरन रिएक्ट कंदासीं। काई परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। अॼु इन जे करे आउं हिते आयो आहियां त जीअं आवाम में इहा शइ बिल्कुलु जेको अहसासु आहे त को पैनिक आहे उहो ख़तमु थिए। मुंहिंजो हिते अचणु वसा सां मिलणु ऐं तव्हां सां दोस्तनि सां त बिल्कुलु परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे। तव्हांजा मुआफ़िज़ तव्हांजी जान माल ऐं इज़त जी हिफ़ाज़त जे लाइ 24/7 अवेलेबल आहिनि ऐं हिन वक़ूए में बि इंशाअल्लाह सिंध पुलिस इहो ई रिज़ल्ट ॾींदी। असांजी हायर कमांड DIG सखर साहिबु ऐं IG साहिबु इन जूं डायरेक्शन आहिनि त बिल्कुलु असां इन केस खे पंहिंजे मंतकी अंजाम ताईं पहुचायूं ऐं जेके हिन हीनियस क्राइम में जेके किरदार आहिनि उन्हनि खे बि इंशाअल्लाह शामिल तफ़्तीश कबो ऐं दे विल बी बिहाइंड दी बार। सर आख़िरी सुवाल त इहो जेके पहिरें ई केस ज़ाहिर थियो ऐं फ़रियाद खणी पहुतो ज़ाहिद मंगणहार, उन वक़्तु जेकी पुलिस जी कारकर्दगी हुई या जेकी एक्टिविटी हुई, छापा हुआ, उहे घटि आया विया। हिन वक़्तु जेको पुलिस जी कार्रवाइयूं आहिनि उहे सिंध ते आहिनि। छा इहे शुरूआती क़दम अमल करणु खपे या त छा हिन वक़्तु जवाबदार गिरफ़्तार न थी वञे? न दा, हीउ जेको वक़ूओ आहे उहो 13 जो जेके भुरसाई असांखे उन्हनि खां ई ख़बर पई आहे। इन खां पोइ पाण में उन्हनि जूं को ॻाल्हियूं हलियूं जेकी FIR जो मतन में बि इहा शइ वाज़े आहे। ऐं जीअं असां पुलिस खे थाणे ते ख़बर पई आहे, जीअं FIR लिखिजे थी त फ़ौरन SHO रेड कयो, जंहिंखां पोइ मुलज़िम पंहिंजे घर खां फ़रार थी वियो। अॻिते बि इहो ई आहे। हाणे 24 आवर्स बि अञा ताईं कोन थिया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त हीउ कल्ह जेको आहे सो आहे ऐं हिन वक़्त ताईं मां आई एम 100% श्योर कि असां विदिन 24 आवर्स ई रिज़ल्ट बि खणी ईंदासीं। त अलहमदिल्ला यू कैन ट्रस्ट योर पुलिस। तव्हां पुलिस ते एतबार कयो, ट्रस्ट कयो। आवाम जो जेको एतमाद पुलिस ते आहे इंशाअल्लाह उहो बरक़रार रहंदो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी सां असांजो जेको थोरो घणो जेको गैप बि आयो बि हुजे या जेको सोशल मीडिया ते मां ॾिसां पियो त कुझु माण्हू पंहिंजे मक़ासिद जे लाइ कुझु मुख़्तलिफ़ डिसइंफॉर्मेशन इंडीड उहे फैलाइनि पिया, उन्हनि ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत कोन्हे। असांजी प्रेस रिलीज़ जारी थींदी आहे ऐं उन में जेको फैक्ट हूंदो आहे उहो असां ॿुधाईंदा आहियूं थ्रू PRO ऐं कुझु शयूं नीड टू नो बेसिस ते असां कोन ॾसींदा आहियूं। मसलन ऑपरेशन असांजो हलंदो आहे त असां कोन ॾसींदा आहियूं त असांजी टीम कराची रवाना आहे या नवाबशाह रवाना आहे या छा थी रहियो आहे। उन में थोरो टाइम ज़रूरु लॻंदो आहे। तव्हां सिंध पुलिस कॾहिं बि तव्हांखे मायूस कोन कयो आहे। हिन दफ़े बि तव्हां ॾिसंदव त बिल्कुलु असां सुरखरू थींदासीं। विदिन 24 आवर्स तव्हांजे साम्हूं रिज़ल्ट खणी ईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।